इते मांखे ॿुधायो त थर में सख़्त गर्मी सबबि पाणी जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि मोर पखी मरण लॻा आहिनि। मिठी नंगर पारकर डीपलो इस्लामकोट कलोई चेलार ऐं ॿियनि इलाइक़नि में मोर मरी रहिया आहिनि। मोरनि जे मरण वारो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। वाइल्ड लाइफ अमलदारनि जो इहो चवणु हो सख़्त गर्मी सबबि मोर पखी ॿीहर मरण लॻा आहिनि। एक भेरो ॿीहर मां असां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। थर में सख़्त गर्मी पानी जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि मोर पखी मरण लॻा। मिठी नंगर पारकर डीपलो इस्लामकोट कलोई चेलार ऐं ॿियनि इलाइक़नि में मोर मरी रहिया आहिनि। मोरनि जे मरण वारो सिलसिलो रुकिजी चुको हो। हाणे वाइल्ड लाइफ जो इहो चवणु आहे सख़्त गर्मी सबबि मोर पखी ॿीहर मरण लॻा आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अता नोहड़ियो खां। जी अता, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही थर में सख्त गर्मी ऐं पाणी जी शदीद खोट सबबि मोर पखी जेको सो मरण वारो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे। थर जा हसीन मोर पखी सख़्त गर्मी सबबि वबाई बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो मिठी नंगर पारकर डीपलो इस्लामकोट कलोई चेलार समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में 100 जे तइदाद में जेको सो मोर पखी आहिनि उहे मरी विया आहिनि। लाॻापियल खाते जो डिप्टी कंज़र्वेटर मीर एजाज़ कानपुर आहे, हुन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। सब चवणु आहे त मोरनि जे मरण वारो सिलसिलो रुकिजी चुको हो। हाणे सख़्त गर्मी सबबि ॿीहर जेको मोर मरण लॻा आहिनि। झंग में जेके पाणी जी खोट आहे ऐं उन सबबि जेके मोर आहिनि उहे मरी रहिया आहिनि। असांजूं टीमूं जेके आहिनि उहो रोज़ानी जे बुनियाद ते जेको सो ॻोठनि वेंदियूं आहिनि। चयो त फेब्रुअरी खां वठी मोरनि जे मरण जूं शिकायतूं मिली रहियूं हुयूं। उन बैदि असांजी जेकी टीमूं आहिनि उहे ॿाहिरि वञी वैक्सीन कई आहे। तंहिं बैदि हाणे वरी सख़्त गर्मी सबबि जेको सो मोरनि जे मरण जूं शिकायतूं मिली रहियूं आहिनि। वधीक चयो त वाइल्ड लाइफ जी टीम पॉलिटिशियन सां गॾु फील्ड में आहे। जिते बि का अहिड़ी शिकायत हूंदी आहे त बर वक़्तु पहुची वेंदा आहियूं। इस्लामकोट ऐं नगर पारकर तालुके मां जेको शिकायतूं आहिनि उहे तमामु घणियूं मिलियूं आहिनि। उन ते बि असां अमल कयूं था। हिन वधीक चयो त क्लाइमेट चेंज ऐं पाणी जी शदीद खोट सबबि जेके मोर आहिनि उहे तड़पंदा आहिनि। तड़पण खां पोइ जेको मरी वेंदा आहिनि। गर्मियूं शुरू थींदे ई मोरनि खे पाणी नथो मिले ऐं पोइ मरी वेंदा आहिनि। ऐं हाणे थर मां पाणी जी जेको शदीद खोट आहे ऐं गर्मी बि वधी वई आहे, तंहिंजे करे मोर जेको आहे सो उहे मरी रहिया आहिनि। ऐं वधीक चयो त हिन वक़्तु बीमारी जूं शिकायतूं नथियूं मिलनि। सख़्त गर्मी ऐं पाणी जी शदीद खोट जे करे जेके मोर आहिनि उहे मरी रहिया आहिनि। असांजूं टीमूं जेको आहिनि उहे रोज़ाने जे बुनियाद ते जेको सो ॻोठनि वेंदियूं आहिनि।